सिंधु माथरी जी तहज़ीब ते ॻाल्हि ॿोल जे सिलसिले में आउं रुख सिंधी अव्हां सां मुख़ातिब आहियां। पाण अॼु इन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त सिंध अंदरि शहरी रियासत जो बुनियादु कॾहिं पियो। सिंधु माथरी में शहरी रियासत जो बुनियादु कॾहिं पियो। इब्तिदाई शहरी रियासत जी हिन माथरीअ में शिकिल कहिड़ी, माण्हुनि समाजी तौर ते कहिड़ा कानून जोड़िया, म्यूनिसिपल जो निज़ाम कीअं हुयो, वापार कीअं हुयो, इन ते पंहिंजी ॻाल्हि ॿोल थींदी। इंतहाई अहम मौज़ू आहे। दोस्तनि खे गुज़ारिश आहे त हिन ते पंहिंजी राय ॾियनि जीअं असांजी रहनुमाई थी सघे। असल में सिंध अंदरि शहरी रियासत जो बुनियादु 5000 क़िबल मसीह धारे पियो। 5000 क़िबल मसीह माना अॼु जो दौर जेको आहे उहो 7000 अॻु, माना अॼु खां 7000 साल अॻु सिंध अंदरि, सिंधु माथरी अंदरि शहरी रियासत जो बुनियादु पियो। हितां जा माण्हू तरक़ी करे ॻोठाणी ज़िंदगीअ खां पोइ शहरी ज़िंदगी इख़्तियार करणु लॻा, शहर जोड़ियनि, शहरनि में रहणु लॻा। संदनि घर पक्सरां ॾिमाड़ बिल्डिंगुनि ते मुश्तमिल हुजण सां गॾोगॾु जदीद तिर्ज़ जे गुसलखाननि, बोरची खाननि, तालावनि ऐं खूहनि सां आरास्ता हुआ। यानी अॼुकल्ह जे शहरनि वांगुरु खेनि सभु सहूलियतूं हासिलु हुयूं। संदनि शहरनि जा रस्ता कुशादा, ज़मीन में ढकियल नालियूं, विंदर जूं रांदि रूंद जूं जायूं, मुसाफ़िर खाना ऐं बाज़ारूं सुहिणी रिथा सां जुड़ियल आहिनि। दुनिया जे जिन बि माहिरनि सिंधु माथरी जी तहज़ीब ते तहक़ीक़ कई आहे, इहे नतीजा उन्हनि जा। सिंधु माथरी जे मुहज़िब इंसाननि क़ाइदे ऐं क़ानून जो ज़ाब्तो पहिरियां हिते मुरतब कयो ऐं हिकु इंसाफ़ ते ॿधल हुकूमत जो क़याम अमल में आंदो। हितां जो रियासती इंतज़ाम राजाउनि या शहरनि जे चङनि मुड़सनि जे हवाले हूंदो हुयो, जिन जी चूंड बि राजूनी सलाह मशवरे सां थींदी हुई। जेकॾहिं को चङो मुड़ुस पंहिंजे इख़्तियारनि जो नाजाइज़ फ़ाइदो वठंदो हो त सभु शहरी मुद्दती उनखे हटाए संदसि जाइ ते ॿियो हुकुमरान या चङो मुड़ुस मुक़ररु कंदा हुआ। अहिड़ी तरह हिते बिना कंहिं खून खराबे, वेड़ या दंगे फ़साद जे मुल्की इंतज़ाम निहायत ख़ैर उसलूबी सां हलंदो हुयो। अहिड़े अमन ऐं सुकून जी मौजूदगी में सिंधु माथर जा रहवासी ॾींहों ॾींहुं तरक़ी ऐं तइमीर जा ॾाका तय करणु लॻा। इंसानी इल्म जो माहिर क्रोसर चवे थो त जेकॾहिं को अहिड़ो मुल्क हिन धरतीअ ते आहे जंहिंजे लाइ दावा करे सघिजे त इहो इंसान ज़ात जो गहवारो आहे या घटि में घटि शुरूआती तहज़ीब जो गहवारो आहे, जंहिंजी तहज़ीब वधंदे वधंदे सॼी दुनिया जी तहज़ीब बणिजी वई ऐं उन जो इल्मु सॼी दुनिया जो इल्मु बणिजी वियो, त इहो मुल्क पक सां सिंधु माथरी हूंदो। सिंधु माथरी आहे, हू थो चवे क्रोसर। साॻी तरह एश जी वेल्स जो चवणु आहे त ओभर जे कंहिं मुल्क मां जेकॾहिं तहज़ीब जा किरणा सुमेरिया यानी इराक पहुता त इहो मुल्क मेहराण जी माथरी थी सघे थो, यानी सिंधु माथरी थी सघे थो। छो त सुमेरिया जे ओभर में इराकी तहज़ीब जे ओभर में हुअण सां गॾोगॾु इहा ॻाल्हि बि आहे त ॿिन्ही मुल्कनि जे विच में कंहिं बि तहज़ीब जा आसार नथा मिलनि, अहिड़ी सुधरियल तहज़ीब जा। इहो ई मुल्क आहे, माना सिंधु माथरी इहो ई मुल्क आहे जंहिंजो तमदन बाबिल, सुमेर, मिस्र, यूनान ऐं पोइ रोम पहुतो। ॼण त हीअ तमदन जो पहिरियों मर्कज़ हो। इहो एश जी वेल्स जो चवणु आहे। शहरी रियासत वारे दौर में सिंधु माथरी जा रहवासी पत्थर ऐं ट्रामे जा औज़ार गॾु इस्तेमालु कंदा हुआ।
हितां जा माण्हू जेके दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में पखिड़ियल हुआ, तिन उतां मैदरियात कई या वापार करे इहे मिड़ई शयूं सिंधु माथिरी में आंदियूं। अहिड़ी तरह घणी मैदरियात कचे माल जे सूरत में ॿाहिरां हिते आंदी वई। सिंधु माथिरी जे माण्हुनि पितल, जिस्त, सोन ऐं चांदी वग़ैरह खे ॻारे मुख़्तलिफ़ औज़ार, ज़ेवर, खाधे जा थाम ठाहिया। 1936 ईस्वीअ में अमेरिका ऐं इंग्लैंड जे तहक़ीक़ी टीम सां बरसगीर आयल माहिर डॉक्टर टेरीअ जी राय आहे त सिंधु माथर पत्थर ऐं ट्रामेदोर जो समुझे संगम जी जॻह आहे। हिन ज़मीन ते कांसी दौर जा आसार मिलिया आहिनि, यानी तहज़ीब जे मिड़नी दौरनि जा मरहिलेवार आसार हिते मिलिया आहिनि। सर जॉन मार्शल सिंधु माथिरी जे तहज़ीब बाबति रिपोर्ट में ॼाणायो आहे त हू लिखे थो त यादि रहे त उहे सिंधु माथिरी माण्हू अञा पत्थर जे दौर जे बदिलजंदड़ दौर में हुया, छो त हू रोज़मर्रा जे इस्तेमाल लाइ पत्थर जा कप ऐं रंबा कमु आणींदा हुआ, जेके सवन जे तइदाद में घरनि मां लथा आहिनि। पर उन जे बावजूदि हू ट्रामे, सोन, चांदी ऐं जिस्त बाबति बि चङी ॼाण रखंदा ऐं उन्हनि जो इस्तेमालु कंदा। यानी पत्थर जे औज़ारनि समेत ट्रामो, सोन, चांदी ऐं जिस्त उन जो इस्तेमालु बि सिंधु माथिरी जे शहरनि में वसंदनि में थींदो हुयो। हाणे असां इन ते वधीक ॾिसंदासीं त सिंधु माथिरी जा बाशिंदा जी समाजी हालत कीअं, तबक़ाती हालत कीअं। सिंधु माथिरी जा बाशिंदा ज़िंदगीअ जे माना ऐं मक़सद खां चङी तरह वाक़ुफ़ हुया। हिननि वटि को बि ग़रीब ऐं अमीर कोन हुयो। सभिनी जा हिकु जहिड़ा घर, रहणी कहणी हिकु जहिड़ी। मंझंदि ग़रीब ऐं अमीर जो को बि तफ़ावत नज़र नथो अचे। हीउ समाज अवाइली इश्तराकी समाज हुयो, जंहिंमें गॾियल मिल्कियत जो रवाज हो। ज़ाती मिल्कियत जेका आहे उन जो बुनियादु तमामु घणो पोइ पियो। हर को महिनत कंदो। हिन इश्तराकी समाज जी तस्वीर जग मशहूरु मुफ़क्किर जोसेफ स्टालिन हिन तरह चिटी आहे त उहो माना इब्तिदाई इश्तराकी समाज छा हुयो। हू ॿुधाए थो त अवाइली इश्तराकी सिरिश्ते में पैदावार जे लाॻापन जो बुनियादु ई हो त पैदावार जा वसीला समूरे समाज जी गॾियल मिल्कियत हूंदा ऐं मुआशी लॻापा पैदावार जे ताक़तुनि सां बराबरी वारा। पत्थर जा हथियार ऐं उनखां पोइ गज़ कमान, इन दौर जे वसीलनि जी फ़क़ति इहा ई पूंजी। जेकॾहिं हू पाण में गॾिजी इन्हनि हथियारनि जे मदद सां फितरत जे मुख़ालिफ़ ताक़तुनि ऐं झंगली जानवरनि सां मुक़ाबिलो न कंदा त संदन जहिड़ो रहणु मुश्किल हो। ॿेलनि ऐं झंगलनि मां फलत करणु, मच्छी मारणु ऐं पंहिंजे अच्छे ठाहिण लाइ, घर ठाहिण लाइ पाण में गॾिजी कमु करणु संदन लाइ तमामु ज़रूरी हुयो। माना इहा संदन मजबूरी बि हुई। हू पाण में गॾिजी मिली रहण सां ई जंगली जानवरनि ऐं भरपेस पासे वारनि ॿियनि क़बीलनि जे हमलनि खां पाण बचाए था सघिया। गॾिजी कमु करण सबबि पैदावार जे हथियारनि ते सभिनी जो गॾियल हक़ हूंदो हो। इन जे करे महिनत जो फल बि सभिनी जी गॾियल मिल्कियत हुई। इन ई समाज में पैदावार जे वसीलनि ते कंहिं फ़र्द जे मिल्कियत जो तसवर बि पैदा न थियो। सो इन जे के पैदावार जा हथियार, सवाइ इन जे त के पैदावार जा हथियार जिन जी मदद सां झंगली जानवरनि जो मुक़ाबिलो कयो वेंदो हो, ज़ाती मिल्कियत हूंदा हुआ। इन ई समाज में न की त माण्हू हिक ॿिए जे महिनत जी फुरत कंदा हुआ, न की अञा हू तबक़नि में विरहायल हुआ। अवाइली इश्तराकी समाज जे मथे पेश कयल तस्वीर असांखे सिंध जे क़दीम शहरनि जी अदावत, सिंधु माथिरी जे क़दीम शहर जी अदावत ऐं घरू रितुनि, रस्मनि ऐं औज़ारनि मां मिले थी।
आमरी जे हेठें ज़मीनी तह ते बुनियाद पियल ॻोठ मां अहिड़ा ई निशान मिलिया आहिनि, जिते सॼे ॻोठ जे रंध पचाव जी हिकिड़ी जॻह आहे ऐं हर हंधि जुदा जुदा रंध पचाव जूं चुल्हियूं या ॿिया निशान न मिलिया आहिनि। आमरी जे कोटराइनि मां घरनि जी जोड़जक ऐं चुल्हियुनि जा निशान हर घर में न मिलण, पर हिकु हंधि सॼे ॻोठ जो रंध पचाव थियण जा आसार मिलण ऐं सभिनी जी गॾियल हिकु जहिड़ी ज़िंदगी गुज़ारण जा आसार मिलण में ज़ाहिर आहे त हीअ तहज़ीब उन दौर जी आहे जॾहिं सॼो ॻोठ या वसती हिकु एको हो, जंहिंजी पैदाइश ऐं दौलत सभिनी जी गॾियल मिल्कियत हुई ऐं उन जो इस्तेमालु खापो बि गॾियल जवाबदारी ऐं हक़ हुयो। मुमकिन आहे त रंध पचाव इज्तिमाही हुजे। तहज़ीब जो इहो दौर सिंध में अवाइल खां शहरी तमदन जे लॻभॻि आख़िर यानी 2000 क़बल मसीह ताईं हलियो। ॿियो त मुंहं जे दड़े जे विचें तह में अवाइली इश्तराकी समाज जी चिटी तस्वीर मिले थी। सरजान मार्शल लिखे थो त सिंध अंदरि सुंदर इमारतूं सिंधू माथिरीअ जे शहरनि अंदरि सुंदर इमारतूं फ़क़ति नंगर वासियुनि जे सुख लाइ जुड़ंदियूं हुयूं, जॾहिं त ॿियनि ॾेहनि उन दौर जे ॿियनि तहज़ीबुनि मिस्र ऐं ओलह एशिया में को बि अहिड़ो मिसाल नथो मिले, छो जो इन्हनि देशनि में देवताउनि जे मंदरनि, महलातुनि ऐं राजाउनि जे महलातुनि ते बेशुमार नाणो लुटियो वेंदो हो। बाक़ी आम माण्हू ईअं बिल्कुलु सादियुनि मिटीअ जे ठहियल झूपड़ियुनि में रहंदा, पर सिंधू माथिरी में तस्वीर जो बिल्कुलु ॿियो रूप आहे, जिते सुंदर इमारतूं सिर्फ़ नंगर वासियुनि जे सुख लाइ जुड़ंदियूं। तव्हांजी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो में पाण हिन ते वधीक तफ़सीली ॻाल्हि ॿोल कंदासीं। महिरबानी।